नज़रिन सां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त खिप्रो जे मल्हार बिरादरीअ जे 50 खां वधीक माण्हुनि पीपल्स पार्टी खे अलविदा करे GDA में शमूलियत जो ऐलान कयो आहे। खिप्रो में राजड़ हाउस ते काज़ी शमसुद्दीन राजड़ सां मुलाक़ात बैदि मल्हार बिरादरीअ पीपल्स पार्टी खे अलविदा करे GDA में शमूलियत जो ऐलान कयो। ऐलान कंदड़नि में करीम रिनू मल्हार, अदल मल्हार, ढोल मल्हार, उस्मान मल्हार, अली मोहम्मद, सूमार, अरबाब, अल्लू, धणी बख्श, वाहिदल ऐं ॿिया मल्हार बिरादरी जा माण्हू शामिल आहिनि। GDA पारां PS 42 NA 216 ते नामज़द कयल उम्मीदवारनि अवाम सां मुख़लिस अवाम जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झी ख़िदमत कंदड़नि काज़ी शमसुद्दीन राजड़, किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवाननि जी कामयाबीअ सां तव्हां इलाइक़े जी बहितर मुस्तक़बिल जुड़ियल आहे, जन जो इंतख़ाबी निशान तारो आहे। पारां समाजी अॻवान गुल सिद्दीक़ पठान, तहरीको खिप्रो। पागारे GDA पारां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां मोहम्मद मलूक पहोर, अॻवान फंक्शन मुस्लिम लीग, तहलको खिप्रो। ईसा पागारे GDA तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ खे, NA 216 ते किशन चंद पारवाणीअ खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही जो इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा ऐं पंहिंजे बहादुर लीडर अॻवाननि खे कामयाब कराईंदा। पारां एडवोकेट एजाज़ अली राजड़, तहलको खिप्रो।